नाज़रीन उम्मीद त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। नाज़रीन इंसान जी शख़्सियत जा मुख़्तलिफ़ रुख़ आहिनि। इंसान शयुनि जो जाइज़ो सुठे ऐं बुरे हुजण जी हैसियत सां बि वठे थो, यानी हू कुझु शयुनि खे सुठो सम्झंदो आहे, कुझु अमलनि खे सुठो सम्झंदो आहे, ईअं ई कुझु रवैयनि खे कुझु अमलनि खे हू बुरो सम्झंदो आहे। इंसान पंहिंजी जॻह ते हिकु हैवानी वजूद बि आहे। जीअं ॿियनि सभिनी जानदारनि खे बुख लॻंदी आहे, उञ लॻंदी आहे, जीअं उहे पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करण जे लाइ मजबूर हूंदा आहिनि, ईअं इंसाननि खे बि उहे सभु ज़रूरतूं लाॻू आहिनि। इंसान इन सां गॾोगॾु हिकु जज़्बाती वजूद बि आहे, हिकु इमोशनल बीइंग बि आहे, यानी हुनजे अंदरि मुख़्तलिफ़ जज़्बात मौजूद आहिनि जिन जो हू इज़हार करे थो। नाज़रीन, अहिड़ो ई हिकु जज़्बो जेके असीं कावड़ चवंदा आहियूं, इन जे मुतलिक़ अॼु गुफ़्तगू करणु घुरां थो। सवाल इहो आहे त गुस्सो छा इंसान में कुदरती तौरु मौजूदु आहे? ऐं असां सभिनी खे ख़बर आहे हर इंसान में कावड़ मौजूदु हूंदी आहे, हर इंसान कावड़ कंदो आहे। सवाल इहो आहे त इहो गुस्से जो जेको इज़हार असीं मुख़्तलिफ़ सूरतुनि में कंदा आहियूं, कुझु शयुनि ते गुस्सो जो इज़हार कंदा आहियूं, कुझु शयुनि ते असांखे कावड़ न ईंदी आहे। जिन शयुनि ते असांखे कावड़ ईंदी आहे या जिन शयुनि ते असांखे कावड़ न ईंदी आहे, इहे छा उहे बि कुदरती हूंदियूं आहिनि? छा उहे शयूं बज़ाति ख़ुदि अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंजे खे ते असांखे गुस्सो ईंदो आहे, या इहो असां किथां सिखियो हूंदो आहे त कहिड़ी शइ ते गुस्सो कजे, कहिड़ी शइ ते गुस्सो न कजे? जेकॾहिं इन शइ ते थोरो गौर वीचार कजे थो त इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त इंसान में कावड़ या अहिड़ा जज़्बा कुदरती तौर ते इहे मौजूदु आहिनि, पर इन जो इज़हार पंहिंजे माशरे मां सिखे थो, पंहिंजे ख़ानदान पंहिंजे माशरे जे ज़रिए सां इन जो इज़हार सिखे थो। इहो ई सबबु आहे त के शयूं जिन खे असां वटि बुरो सम्झियो वञे थो या जिन ते असांखे गुस्सो ईंदो आहे, के इलाइक़े जे माण्हुनि खे उन्हनि शयुनि ते कावड़ न ईंदी हुजे, उन्हनि खे उन ते गुस्सो नथो अचे, या उन गुस्से ते इज़हार जॾहिं असां कयूं था त असां वटि उमूमन गुस्से जो इज़हार गार गंद जे ज़रिए सां कयो वञे थो, वेड़ सां तशद्दुद जे ज़रिए कयो वञे थो। हर इंसान पंहिंजे गुस्से जो इज़हार ज़रूर न आहे त इन ई तरीक़े सां करे। सो इन्हनि मां इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त जेकॾहिं इंसान खे कंहिं ॻाल्हि ते गुस्सो अचे थो त उन ॻाल्हि खे इल्म जे ज़रिए सां, छो जो इहे सभु शयूं असां माशरे मां सिखियूं हूंदियूं आहिनि, बचपन खां असां ॾिठो हूंदो आहे वॾनि खे, ऐं इन शइ जे बारे में ॿुधो हूंदो आहे, असांखे इहो सेखारियो वेंदो आहे त हिननि शयुनि ते माना कावड़ थींदी आहे, कीअं कबी आहे। असां वॾनि खे ॾिसंदा हूंदा आहियूं फलाणी शयुनि जे बारे में अहिड़ो रिएक्शन थिए थो, अहिड़े क़िस्म जी नोयत पैदा थिए थी त उते हुननि जो रिएक्शन अहिड़े क़िस्म जो सख़्तु थी वञे थो, पोइ इहा गैर शऊरी तौर ते असांखे हिकिड़ी लर्निंग मिलंदी वेंदी आहे। जेकॾहिं असां जाइज़ो वठूं त जिन जिन शयुनि ते असांखे कावड़ अचे थी ऐं उन ई कावड़ जो इज़हार असां तशद्दुद जे ज़रिए या गारगंद जे ज़रिए कयूं था, छा वाक़ई उहे कावड़ खाइण जहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि? जेकॾहिं आहिनि त उन्हनि जो इहो इज़हार सही आहे, जेकॾहिं सही न आहे त इन्हनि खे दुरुस्त करण जे लाइ असीं पंहिंजी शऊरी सतह खे बुलंद करे, इल्म खे वधाए करे, उन्हनि मामलनि जो तज़ियो ऐं जाइज़ो वठी करे, इल्मी अंदाज़ सां उन्हनि खे सम्झी करे इन में बहितरी आणे सघूं था। ऐं जेकॾहिं असां इन ई अंदाज़ सां पंहिंजे जज़्बात खे कंट्रोल करण जी तरबियत ॾींदासीं, इन्हनि जज़्बात खे सिखण ऐं सम्झण जी कोशिशि कंदासीं त असां में इन पंहिंजे जज़्बात खे कंट्रोल करण जी सलाहियत पैदा थी सघे थी। उमेद आहे त नाज़रीन इन जे बारे में पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा। इंशाअल्लाह ताला अगली वीडियो में वरी हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।